बाबा अवां सुबह सुबह पंहिंजे रूम मां ॿाहिरि आया आहियो, केॾा वञिणो आहे छा? राति खां वठी ज़िद वेठो करे त सुबुह जो ऑफिस वेंदसि, ऑफिस में वेही करे कुझु मामलनि खे सिधो कंदसि। पर बाबा तव्हांजी तबियत अञा प्रॉपर स्टेबल न आहे, तव्हांखे डॉक्टर इजाज़त नथा ॾियनि। न बच्चा, मां हाणे बिल्कुलु बहितर आहियां ऐं मुंहिंजो ऑफिस वञणु तमामु ज़रूरी आहे। पर बाबा हिन कंडीशन में ऑफिस वञणु सचमुच सुठो कोन पियो लॻे, ऐं उहो बि अवां जी मोकल अप्रूव्ड आहे। तव्हां आराम कयो त बहितर थींदो। ॾिस बच्चा, मां पंहिंजे पेरनि ते बीठो आहियां न, उतां खां वठी हेसि ताईं वॉक करे आयो आहियां। अल्लाह जा लख लख शुक्र आहिनि। ग्रेट पापा, मां वाकई करे ॾेखारियो आहे। आई एम सो हैप्पी। बसि त पोइ मां हाणे पंहिंजे ऑफिस वञी सघां थो? बिल्कुलु न, अॼु ई ज़मीन ते पेर रखिया आहिनि ऐं अॼु ई भॼणु लॻंदा। मां बिल्कुलु इजाज़त कोन ॾींदसि। तव्हां हिकु ॿ ॾींहं ऑब्जर्वेशन में हूंदो। अर्शीला सही पई चए, भला हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ वञिजो। तकड़ छा जी आहे, ऑफिस खां भॼी त कोन वेंदी। मामा, मूंखे लॻे थो त बाबा तव्हांखे रोज़ रोज़ ॾिसी ॾिसी बोर थी वियो आहे। ऑफिस वञी नवां के चेहरा ॾिसण जे लाइ बेताब आहे। आख़िरकार सेंसिटिव कहाणीकार आहे। मां त चवां थी ख़ुशि हुजे, भली 100,000 सुहिणा चेहरा साम्हूं रखे। मुंहिंजे लाइ त तूं ई 1000 सुहिणनि चेहरनि जे बराबरि आई। वाह वाह, लॻे थो त जवानी वारो प्यार उभरी आयो आहे। अर्शीला बाबा, तूं भला हिकिड़ो कमु कर, मुंहिंजे ऑफिस सेक्रेटरी ॾे गाॾी मोकिले उनखे घुराए वठि। मां हुन खां कुझु ब्रीफिंग वठंदो 2 हफ़्तनि जी। ओके बाबा, मां घुराए थी वठां, पर तव्हां वाइदो कयो त तव्हां कंहिं बि मामले में स्ट्रेस न वठंदव। ओके बेटा, डन। तुंहिंजी दिलि वॾी आहे, तुंहिंजी सोच बि सगारी आहे। तो घणो सटो आहे हिकिड़ो दफ़ो हू निभागी हाणे उतां बि तड़जी अची मुंहिंजे घर किरी आहे। चाचा सूमल पंहिंजी क़िस्मत पाण लिखी आहे। हुन मूंखां तलाक घुरी, मूं हुनखे तलाक ॾेई छॾी। चाचा साईं, ही कागज़ हुनखे ॾिजो ऐं इहो चइजोसि त मूं संदसि हुकुम मनी वरितो आहे। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।